वेलकम टू सालियापट इंसाइक्लोपीडिया। हाणे पाण मिसाल कंदासीं 7/4 मिसाल पढ़ूं था त 1500 किलोग्राम मायो रखंदड़ हिकु कार 20 मीटर जी नीम कतर वारे गोल में 20 मीटर फी सेकंड जी यकसा रफ्तार सां हले थी। मतलब पाण खे मायो भी मिलियल आहे ऐं कतर भी निसब कतर मतलब पाण खे आर भी मिलियल आहे ऐं ॿियो वरी 20 मीटर फी सेकंड जी यकसा रफ्तार सां ऐं वी भी मिलियल आहे। ॿुधायो त हिन लाइ कार खे केतिरी मिक़दार में मर्कज़ माइल ज़ोर जी घुर्ज पवे थी। मतलब पाण खे मालूम छा करिणो आहे, मर्कज़ माइल जेको ज़ोर आहे सेंट्रीपिटल फोर्स हू पाण मालूम कंदासीं, हू पाण खे मालूम करणी। ठीकु आहे। मिसाल कई आहे, मिसाल आहे 7/4। डेटा में छा छा पाण खे मिलियल आहे? डेटा में पाण खे मास भी मिलियल आहे। मास घणो आहे? 1500 kg मास आहे। ऐं आर निसब कतर केतिरो आहे? मतलब रेडियस घणो आहे? 20 मीटर आहे। 20 मीटर आहे। ऐं विलासिटी जेकी स्पीड आहे मतलब हू घणी मिलियल आहे? 20 मीटर पर सेकेंड पाण खे मिलियल आहे। मालूम छा करिणो आहे? FC सेंट्रीपिटल फोर्स मर्कज़ माइल फोर्स जेकी आहे हू पाण खे मालूम करणी आहे। सफ़ा सवलो आहे। खाली फार्मूलो लिखणो आहे, वैल्यू पुट करनी है। फार्मूलो छा है सेंट्रीपिटल फोर्स जो? फार्मूलो FC बराबर mv² अपान r। हाणे ॾिसो m भी पाण खे मिलियल आहे, v भी मिलियल आहे पाण खे, ही v ऐं r भी पाण खे मिलियल आहे। खाली वैल्यू पुट कंदासीं। वैल्यू पुट कयूं। m घणो आहे? 1500 ऐं विलासिटी घणी आहे? विलासिटी आहे पाण वटि मतलब स्पीड जेकी आहे, स्पीड घणी आहे? 20 मीटर पर सेकेंड स्क्वायर। ऐं आर घणो आहे? आर आहे पाण वटि 20। हाणे छा कंदासीं? साॻो ई 1500 ईअं लिखियोसीं। 20 जो स्क्वायर आहे मतलब 20 खे 2 भेरे ज़रब करिणो आहे। 20 ज़रब 20। ठीकु आहे। ऐं ही जेका साॻा 20 वंड थियनि था हू साॻा लिखियासीं। हाणे ही 20 में कटिजी आहे। हाणे 1500 खे 20 सां ज़रब कंदासीं त जवाब पाण वटि छा ईंदो? ही 3 0 साॻियूं 1 2 3 3 0 लिखी छॾियोसीं। 15 खे 2 सां ज़रब कयोसीं त जवाब छा आयो? 30। ही 15 30। ही छा आहे? न्यूटन। FC बराबर थियो 3000 न्यूटन जे। सफ़ा सवलो आहे नी। को भी मसलो हुजे कमेंट में पुछी सको था। चैनल के सब्सक्राइब ना कयो, चैनल के सब्सक्राइब करे वठो। हिन खां पहिरियों भी असांजी खोड़ वीडियो आहिनि। 3हों चैप्टर पूरो, 4थों चैप्टर, 5हों, 6हों ऐं 7हों चैप्टर हले पियो ऐं असां इंशाल्लाह जल्द ही पूरी किताब अपलोड करे छॾंदासीं। ठीकु आहे। ख़ुदा हाफ़िज़।